नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के भेड़ा सिटी का ख़बर न भेड़ा सिटी भेड़ा रोड ऐं भरपासन में रोलू कुतन जो आज़ार ख़त्म न थी सके। रोलू कुतन एक ॾींहुं अंदर 6 ॿारनि समेत 10 ॼणनि के ॾारे ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मी भेड़ा सिटी अस्पताल मुंतकिल। छितन कुतन जे धाड़नि में 14 सालनि जो ॿारो एहसान, 10 सालनि जी ॿारी उज़मा, 25 वरनि जो मोहम्मद अमीन, 16 सालनि जो अल्लाह रखियो, 30 सालनि जो फज़ल रहमान, 36 वरनि जी पढ़ियल, 12 वरनि जो असदुल्ला, 7 सालनि जी नेगरी आमना, 6 सालनि जी ॿारी ज़ैनब, 10 वरनि जो तनवीर लाखो शामिल आहिनि। सभिनी ज़ख़्मियुनि खे नौशरो फिरोज़ PPHI सेंटर तां लेटर ॾेई खेनि वैक्सीन कराई वई। हिन सिलसिले में सुञाधुरनि जो चवणु हो त टाउन इंतज़ामिया रोलू कुतनि खे मारण में मुकमल नाकाम वई आहे, जंहिं सबबु अहिड़नि वाक़िअनि में वाध अची वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।